बॉलीवुड अदाकारा ऐं मॉडल उर्वशी रूटेला लाइ पाक भारत मैच महांगी साबित थी, छो त संदसि वॾो महांगो ख़रीद कयल 24 कैरात जो आईफोन चोरी थी वियो। हुन फोन ॻोल्हींदड़ लाइ इनाम ॾियण जो ऐलान बि कयो हो। संदसि गुम थियल ही आईफोन मुबैना तौर ते हाणे हिक शख़्स खे मिली वियो आहे, जंहिं अदाकारा खे इहा फोन वापसि करण लाइ हिकु शर्त रखी छॾियो आहे। अदाकारा खे मिलियल हिक ईमेल में लिखियो वियो आहे त मूं वटि तुंहिंजो फोन आहे, जेकॾहिं तोखे फोन वापसि घुर्जे त मुंहिंजे भाउ खे कैंसर खां बचाइणो पवंदो। ख़्याल रहे त उर्वशी 14 अक्टूबर ते पाक ऐं भारत मैच ॾिसण अहमदाबाद जे नरेंद्र मोदी स्टेडियम में पहुती हुई, जिते संदसि आईफोन चोरी थी वियो हो। उर्वशी रूटेला पंहिंजी ट्वीट में लिखियो हो त मुंहिंजो अहमदाबाद जे नरेंद्र मोदी स्टेडियम में 24 कैरात सोन जो आईफोन गुम थी वियो आहे। जेकॾहिं इहो कंहिंखे मिली वञे त महिरबानी करे मदद करियो ऐं जेतिरी जल्दी थी सघे मूं सां राब्तो करियो। अदाकारा खेसि फोन ॻोल्हे ॾियण वारे लाइ इनाम जो बि ऐलान कयो हो, जॾहिं त संदसि फोन जी आख़िरी लोकेशन कंहिं शॉपिंग मॉल जी आई। ख़्याल रहे त 14 अक्टूबर जी हाई वोल्टेज मैच में भारत पाकिस्तान खे 7 विकेटुनि तां हाराए छॾियो हो।